नाज़रीन मच्छी बुंडोवार इलाके में आवां अफसोसनाक ख़बर दिया गया शेर कंदालों करमपुर भरसा मैन इंडस हाईवे ते तेज़ रफ्तार वैन कल्टी थियण सां 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिं ड्राइवर यासीन मलिक ऐं मोहम्मद यूसुफ समेत 2 ॼणनि जे फौत थियण जा इतला आहिनि। ज़ख़्मियुनि में औरतूं भी शामिल आहिनि। मिलियल ॼाण मूजिबि करमपुर भरसा ॻोठ मच्छी बुंडोवार इलाइक़े में तेज़ रफ्तार मुसाफ़िर वैन जेका कश्मीर खां सखर वञी रही हुई, टायर बस थियण सबबि कल्टी थी कलाबाज़ू खाई रोड खां हेठि किरी पई, जंहिं सबबि वैन में सवार मुसाफ़िरनि जूं चीखूं निकिरी वियूं। कलाबाज़ू खाइण सबबि केतिरा ई मुसाफ़िर धणी बख्श, अब्दुल बाकी, आज़म अली शेर, गोराम मजीद, माई जतनी बागड़ी, नारू बागड़ी समेत 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया, जिन खे भरपासे जे ॻोठाणनि ऐं पुलिस मोबाइल में खणाए होसपुर रूरल सेंटर आंदो, जिते सिहत जूं तिबी सहूलतूं न हुजण सबबि खेनि खणाए कंदकोट अस्पताल मोकिलियो वियो। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़।